सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी मुतालबनि जी मंताला समूरे सूबे में हड़ताल। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते अॼु खां 27 सेप्टेम्बर ताईं ऑफिसूं बंदि रखियूं वेंदियूं। कंबर शहदादकोट, ठठो, खैरपुर, मीरपुर माथेलो, टंडो मीर अली, राजू खानानी, जोही, जाम साहब ऐं ॿियनि शहरनि में स्कूलनि समेत ॿियनि सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी। एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत तकरारी पेंशन पॉलिसी ख़त्म करे ऐं ॿिया मुतालबा तस्लीम करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ न्यूयॉर्क में मौजूद अॼु अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां गॾु इस्लामी अॻवाननि जी मुलाक़ात में शिरकत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जुमे ॾियारे गॾियल क़ौमुनि जनरल असेंबली जे इजलास खे ख़िताब बि कंदो। शहबाज शरीफ़ कश्मीर, फ़लस्तीन मसइले ऐं क़तर ते हमले बाबति पाकिस्तान जे मौक़िफ़ खां आगाह कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आला सतही गॾिजाणियुनि में बि शिरकत कंदो। गुडू बैराज वटि पाणी सतह में लाथ बाद मथां वेकिरो 2,40,000 क्यूसेक्स ताईं पहुची वियो। सखर बैराज वटि बि लाथ बाद सूरताल मामूल ते अची वई। कोटली बैराज वटि पाणी सतह में 4 बाद मथां वेकिरो 3,76,000 क्यूसेक्स ताईं पहुची वियो। गंडा सिंह वाला वटि मुसलसल विचोले दर्जे जी बोड बरक़रार। हेड इस्लाम ऐं हेड सुलेमान की वटि नंढी बोड वारी सूरताल। सिंध हुकूमत तरफ़ां हलंदड़ हफ़्ते औरतुनि खे पिंक स्कूटीज़ फ़राहम करण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील नामेवणी सदारत हेठि अहम इजलास। पिंक स्कूटीज़ प्रोग्राम ते ख़्यालनि जी ॾे वठि। शर्जील नामेवणी चयो आहे त हलंदड़ हफ़्ते औरतुनि ऐं शागिर्दनि खे मुफ़्त इलेक्ट्रिक स्कूटीज़ फ़राहम कयूं वेंदियूं। इहा सहूलियत औरतुनि लाइ हिकु इनक़लाबी क़दम आहे। उन सां औरतुनि खे ट्रांसपोर्ट जे बहितरीन सहूलियत मिलंदी। हिन प्रोग्राम सां वक़्त जी बचत ऐं सफ़री ख़र्चनि में घटिताई सां गॾु औरतुनि खे हिकु महफ़ूज़ ऐं बावकार सफ़र मिलंदो। इहा स्कीम ख़ासि तौर ते उन्हनि औरतुनि लाइ आहे जेके नौकरी ते वञण लाइ पब्लिक ट्रांसपोर्ट ते भाड़िनि थियूं। दरख़्वास्त ॾींदड़ औरतुनि ऐं शागिर्दाननि जो रिकॉर्ड सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी ज़रिए गॾु कयो पियो वञे। कराची जे इलाइक़े लांढीअ मां 6 ॾींहं अॻु गुम थियल नींगर जो कचरा कुंडी मां ओरीबंद लाश हथ। लांढी जे इलाइक़े छटीह बी लाल मज़ार में कचरा कुंडी मां हथायल लाश जी सुञाणप 7 वरनि जे साद अली तौरु कई वई। पुलिस मूजिबि मासूम ॿारड़ो 8 सेप्टेम्बर ते गोश्त मार्केट वारे इलाइक़े मां गुम थी वियो हो। संदसि वारसनि गुमशुदगी बाबति लांढी थाणे ते केस दाख़िल करायो हो। वधीक जांच कई पई वञे। एशिया कप 2025 में अॼु पाकिस्तान ऐं श्रीलंका जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं। ॿिन्ही टीमुनि विच में मैच अबुज़ेबी में पाकिस्तानी टाइम मूजिबि शाम 7 वॻे खेॾी वेंदी। क़ौमी टीम खे फाइनल में पहुचण लाइ अॼोकी मैच हर सूरत खटणी पवंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN भलीकार ऐं आहियां ज़ुबैर खोड़ो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।